उडेरलाल मां ख़बर ॾींदा आलोस सीखार थाणे जी हद ॻोठ परचू जेजो में गुज़िरियल रात अब्दुल रशीद जेजो जे केले जे बाग मां नामालूम माण्हुनि पारां केले जा 50 वण वढे विया। जाफर जेजो, अब्दुल रशीद जेजो, परवेज जेजो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी कंहिं सां बि का दुश्मनी कान्हे। असांजी पंहिंजी ज़ाती ज़मीन आहे जिते गुज़िरियल रात नामालूम माण्हुनि अची 50 केले जा वण वढे विया आहिनि, जेका हिकु किरियल हरकत आहे जंहिंजी सीखार थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई आहे, पर हिन वक़्त ताईं को तदारुक न कयो वियो आहे। हिननि DIG हैदराबाद SSP मटियारी खां मुतालबो कयो आहे त असांजे केले जा 50 वण वढींदड़ जवाबदारनि खे फिल फोर कार्रवाई करे गिरफ्तार करे खेनि सख्त खां सख्त सज़ा ॾिनी वञे ऐं असां सां इंसाफ कयो वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।